मीरपुर माथेरे जी शागिर्दानी डॉक्टर निमृता के कत्ल में मुलविस आस्था भुट्टो डेंटल कॉलेज की प्रिंसिपल खिलाफ कार्रवाई न थियण के हवाले से घोटकी में मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमुन की तरफा एहतजाज किया वियो है। हिननि एहतजाज कंदड़नि जो मुतालबो आहे त डॉक्टर निमृता के केस में जेके भी माण्हू मुलविस आहिनि, चाहे वो वाइस चांसलर हुजे चाहे ॿिया हुजनि, उन्हनि खिलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। इन सिलसिले में सियासी अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि जो छा चवणु? असांजो मुतालबो इहो आहे त रोज़ बरोज़ यूनिवर्सिटियुनि जे अंदरि मासूम नियाणियुनि सां रेप थी करे उन्हनि खे क़त्ल कयो थो वञे पियो। आख़िर इहो माजरा छा आहे? आख़िर इहो भला जेके सिंध जे अंदरि जेके तालीमी इदारा आहिनि उते नियाणियुनि जे तालीम जी रोकथाम जो को सिलसिलो आहे या इहो हिकिड़ी वॾी का गैंगस्टर अहिड़े क़िस्म जी आहे जो हिन गवर्नमेंट खां हिन सिंध गवर्नमेंट खां जेका उहो पकड़जी कोन था सघनि। शर्म अचणु खपे अहिड़नि हुकुमराननि खे जेके नियाणियुनि खे इंसाफ़ नथा ॾेई सघनि त ही मुल्क कीअं हलाईंदा। असांजो मुतालबो आहे त निमृता जे कातिलनि खे फिलहाल फौर गिरफ़्तार कयो। ऐं सम्झां थो त ही हिकिड़ी सिंध जे तइलीमी इदारनि में जेका असांजे सिंधी समाज में नियाणियुनि खे ॿाहिरि न कढियो वेंदो ऐं उन्हनि खे पंहिंजे वालिदैन सियासी शऊर ऐं समाजी शऊर पंहिंजी नियाणियुनि खे ॿाहिरि मोकिले थो। उन्हनि सां लगातार कुझु सालनि खां वठी करे असांजी नियाणियुनि जा लाश मोकिलिया वञनि। पंहिंजी आसफा मेडिकल कॉलेज जी जेका वीसी आहे उन खे फौरन तौर गिरफ़्तार करे उन खे जे मथां निमृता जो जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। इहो अची वियो आहे त ही ख़ुदकशी न आहे, ही रेप केस आहे। उन खां पोइ हिन खे घुटा ॾेई जेको आहे सो मारियो वियो आहे। उनजे करे असां चऊं था त इहो केस जेको आहे सो वीसी अनिला जे ख़िलाफ़ दाख़िल। जी अॻवाननि जो मुतालबो हुआ ॿुधो त डॉक्टर निमृता जे केस में मुलविस वाइस चांसलर ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थियणु घुरिजे ऐं गॾोगॾु तालीमी इदारनि में नियाणियुनि लाइ जेका सूरत हाल पैदा कई वई आहे उनखे बि ख़तमु कयो वञे। कैमरामैन शाहिद चिन्ह सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़ घोटकी।